सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन इम्तियाज़ मीर की जनाज़ी नमाज अदा की गई। कायदाबाद जी मलिर मुर्गी खाना स्टाफ ते जामे मस्जिद अबू बकर सिद्दीक में अदा कल जनाज़ी नमाज में अगून सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, वडे वज़ीर जो मददगार सलीम बलोच, डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद बलोच, सोहराब सरकी लालचंद उकरानी, SSP मलिर डॉक्टर अब्दुल खालिक पीरजादो, SSP कोरंगी तारिक नवाज ऐं ॿिया शरीक थिया। इम्तियाज़ मीर जे मर्द की तदफीन खुलदाबाद कब्रिस्तान में कई पी वञे। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर गुज़िरियल रात ख़ानगी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो हो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे क़त्ल जे मुज़म्मन जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणण जो मुतालबो। गोलियों लगन सबब एंकर पर्सन इम्तियाज़ मीर के जिस्म जा अहम उज़वा मुतासिर थिया। हथियारबंदनि के हमले में क़त्ल थी वियल सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन इम्तियाज़ मीर की पोस्टमार्टम रिपोर्ट जारी। गोलियुनि सबब इम्तियाज़ मीर के रत जूं नालियूं मुतासिर थियूं। संदसि मौत दिल बीहण सबब थियो आहे। शुरुआती रिपोर्ट मूजिब ऑपरेशन कंदड़ डॉक्टरनि इम्तियाज़ के जिस्म मां हिकु गोली न कढी। डॉक्टरनि मूजिब केमिकल एग्ज़ामिनेशन ऐं लेबॉरेटरी टेस्ट लाइ लाश जा जुज़ा पिण वरिता विया। लेबॉरेटरी टेस्ट की रिपोर्ट अचण खां पोइ हतमी नतीजा साम्हूं ईंदा। सिंध हुकूमत पारां दिसंबर में EV टैक्सी मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो। सिंध हुकूमत मुल्क जे पहिरीं सरकारी टैक्सी सर्विस शुरू करण ऐं EV टैक्सी लॉन्च करण लाइ तैयारियूं तेज़ करे छॾियूं। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन, सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद जामिन, सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी के MD कंवल निज़ाम भुट्टो ऐं ॿियनि अमलदारनि की सदारत हेठि अहम इजलास। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन के सूबे में जारी ट्रांसपोर्ट मनसूबनि बाबत तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिन मनसूबे में ख़ासि दिलचस्पी वठी रहियो आहे ऐं चाहे थो त अवाम के जदीद माहौल दोस्त ऐं मयारी सफ़री सहूलतूं मिलनि। शर्जील इनाम मेमन जो इजलास के ख़िताब चयाई शुरुआती मरहले में ईंदड़ EV टैक्सियुनि में औरतूं भी शामिल कयूं वेंदियूं। कराची में ट्रांसपोर्ट के मसइलनि खे घटाइण लाइ डबल डेकर बसूं ऐं वधीक EV बसूं जल्द शामिल कयूं वेंदियूं। दहशतगर्दी जो चैलेंज ॿीहर कर खणी रहियो आहे। पाक फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारा दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहिनि। आमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप गज़ा बाबति इजलास की सदारत कई। पक्को यकीन आहे त गज़ा बाबति हाणोके इजलास जो हाकारी नतीजो जल्द साम्हूं ईंदो। गज़ा में 2023 खां जारी ज़ुल्म जो सिलसिलो हाणे बंदि थियणु घुरिजे। कश्मीर मसइले के हवाले सां जनरल असेंबली जो फोरम ते भरपूर आवाज़ उथारियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ियूं लंडन में पाकिस्तानी सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त हक़ जी जंग में फील्ड मार्शल की अॻवानी में तारीख़ी कामयाबी माणी। पाक फ़ौज भारत के जेको सबक सेखारियो सदाई यादि रखंदो। गॾियल क़ौमनि में पाणी के मामले ते बि ॻाल्हायो। दुनिया ॼाणे वरितो पाकिस्तान की एटमी सलाहियत रुगो दिफ़ाई मक़सदनि लाइ आहे। सऊदी अरब के दौरे दौरान पाकिस्तान के तमाम घणी इज़त ॾिनी वई। मुल्की मईशत बुनियादी इस्तेहकाम हासिल करे चुकी आहे। मौसमियाती तब्दीली सबब हाणोकी ॿोॾ वॾी तबाही मचाई। पाकिस्तान ऐं IMF विच में कर्ज़ प्रोग्रामनि लाइ ॻाल्हियुनि जो अहम मरहलो शुरू। नाने वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सरबराही में मुआशी टीम जी IMF जे वफ़द सां मुलाक़ात। IMF वफ़द के मुआशी बहाली ऐं जारी सुधारनि बाबति आगाही। IMF के गवर्नेंस एंड करप्शन डायग्नोस्टिक असेसमेंट रिपोर्ट जल्द जारी करण की ख़ातिरी कराई वई। ज़रियनि मूजिब IMF के रिपोर्ट जारी करण में देर जे सबबनि खां आगाह कयो वियो। IMF जो वफ़द स्टेट बैंक के इख़्तियारनि सां मुलाक़ात कंदो। जस्टिस तारिक जहांगीरी के अदालती कम का रोकण वारो इस्लामाबाद हाई कोर्ट जो हुकुम मुअत्तल। जस्टिस अमीनुद्दीन खान की सरबराही में सुप्रीम कोर्ट की 5 रुकनी आइनी बेंच केस की ॿुधणी कई। अदालत धुरिन ऐं अटॉर्नी जनरल के नोटिस जारी कंदे ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। PIDCL में सूबाई खुदमुख्तियारी में रंडक नथो विझी सघिजे। PIDCL कंहिं ॿिए कम लाइ ठाहियो वियो हो। वफ़ाक़ी सरकार जी सहकार सां कमु कंदासीं। कोशिश करे रहिया आहियूं त जारी मनसूबनि खे वक़्त ते मुकमल कयो वञे। आबपाशी, रिथाबंदी ऐं तरक्की खाते वारे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान छोरो जी प्रेस कॉन्फ्रेंस।
संदसि चोणाई त क़यादत रिथाबंदी ऐं तरक़ी वारनि खातनि जी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। सिंध में 3600 स्कीमूं जारी ऐं 481 नयूं स्कीमूं आहिनि। कोशिश आहे त पुराणियूं स्कीमूं मुकमल करियूं। कराची में 400 अरब रुपया ख़र्च करण पिया वञूं। इहा रक़म कराची में पाणी जे मंसूबनि लाइ ख़र्च कई वेंदी। पीपी चेयरमैन पारां MRD दौरान शहीद थियल सकरन जे ॻोठ पुनल चांडियो वासी 16 जियालनि खे भेटा पेश। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीदनि जी वरसी जे मौक़े ते पैगाम में चयो आहे त ॻोठ पुनल चांडियो जे जियालनि पंहिंजो रत ॾेई मुल्क जी जमहूरियत खाल क़ीमत अदा कई। शहीद जियालनि जी कुर्बानी ॾाढ ख़िलाफ़ जिदोजहद जी तारीख़ जो हिकु अमर बाब आहे। शहीद जियालनि जा नाला जिदोजहद जी तारीख़ में सुनहरी अखरनि में लिखिया विया। हू हर क़िस्म जी आमरीत जो मुक़ाबिलो कंदा। क़ाइद अवाम शहीद भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे वीतनि खे ज़िंदा रखियो वेंदो। सिंध में पोलियो जा वधीक 2 केस ज़ाहिर। बदीन ऐं ठठे में 2 ॿारियूं पोलियो वायरस जी तस्दीक। हलर साल मुल्क में पोलियो वायरस जे केसनि जो अंग वधी 29 थी वियो। पेंशन रूल में तरमीमुनि ख़िलाफ़ DRA टाइम स्केल सर्विस स्ट्रक्चर समेत ॿियनि मुतालबनि जे मंताले सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में सरकारी मुलाज़मनि पारां स्कूलनि ऐं आफ़ीसुनि जी तालाबंदी। एहतिजाजी मुज़ाहिरा चेकबवाद, कंदकोट, खैरपुर, कंबर, नौशरो फेरोज़, कोटड़ी, मदेजी, मटियारी में सरकारी स्कूलनि ऐं आफ़ीसुनि जी तालाबंदी कई वई। मियां साहब मोरो, पढ़ीदन, काज़ी अहमद, रतोदेरो, इस्लामकोट, कंबर, फरीदाबाद, डिगरी ऐं चंबड़ में एहतिजाज।